अस्सलाम वालेकुम। अज ये हिकिड़ी नंढड़ी वीडियो आहे जंहिं सभु तक़रीबन उस्ताद दोस्त ऐं मुंहिंजा पंहिंजा दोस्त उन खां माण्हू पुछंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हीअ कुझु अखर आहिनि सिंधी जा ञ ड़े ञ णे ऐं हमज़ो। हिननि सां को बि लफ़्ज़ शुरू न थींदो ऐं हीअ कंहिं बि लफ़्ज़ जे विच में या आख़िर में अची पंहिंजो आवाज़ ॾेखारींदा आहिनि, पंहिंजो आवाज़ छो कंदा आहिनि, पर ईअं न आहे। हिननि अखरनि सां बि लफ़्ज़ शुरू थियनि था ऐं जेके आऊं तक़रीबन 2-3 सालनि खां पढ़ाईंदो बि अचां पियो शागिर्दनि खे ऐं उन्हनि शागिर्दनि खे बि ख़बर आहे त उहे अखरनि सां कहिड़ा लफ़्ज़ आहिनि ऐं उहे लफ़्ज़ मूं कोन ठाहिया आहिनि, न ई मूं को लिखिया आहिनि, पर उहे लफ़्ज़ असांजे सिंध जो हिकिड़ो नामियारो मौक़िफ़ आहे, शाइर आहे, अदीब चइजे या को घटि न थींदो, उहो आहे साईं मोहम्मद बख़्श फलकारो साहिब। साईं मोहम्मद बख़्श खे आमतौर ते साईं मशहूर फलकारो साहिब सॾियो वञे थो, जंहिंजो किताबु आहे सिंध ऐं सच जी साञा। उन में हिन अलफ़ अख खां वठी ये जेके ताईं 52 अखरनि जी 52 अखरी बैत लिखिया आहिनि उन किताब में। वो किताब छपियल आहे, उन में वो साईं वॾी तहक़ीक़ करे ही 5 अखरनि जा लफ़्ज़ ॻोल्हिया आहिनि, इन्हनि जी माना बि आहे जेको असां नंबर वाइज़ असां पढ़ंदासीं। पहिरियों आहे अखर ञ, त ञ सां लफ़्ज़ शुरू थिए थो ञूञण, ञ सां ञ वाव पेश ञू, ञ ज़बर ञ, ञ ज़बर ण, ञूञण। ञूञण लफ़्ज़ आहे ऐं इहो ञूञण लफ़्ज़ जी माना आहे ढगी या मेंह खे असीं ॾोयूं था। ॾोहण जे वक़्तु असां जेको उनजे पेरनि में रसे सां टंगूं ॿधंदा आहियूं, जंहिंखे असां वंग बि चवंदा आहियूं, ढंग वंग, उहो वंग जेको आहे उन वंग खे ख़ासि करे असीं अञा बि ञूञण चवंदा आहियूं, असांजे घरनि में ञूञण चवंदा आहिनि, पर उनखे थोरो बिगाड़े उनखे नेंजण करे छॾियो आहे, ञूञण करे छॾियो आहे, पर उहो नून सां कोन्हे, उहो ञ सां आहे, ञूञण। ञूञण जी माना आहे वंग, ढगी या मेंह जे पेरनि में ॾिनल वंग, ॾोहण जे लाइ। ठीकु आहे। ॿियो असांजो अखर आहे ड़े, ड़े सां आहे ड़ाक, ड़ाकू, ड़े अलिफ ड़ा काफ वाव नून पेश कू, ड़ाकू। ड़ाकू जी माना आहे समुंड में, दरिया में पाणी सुकी वञण खां पोइ जेको वारी हूंदी आहे, उन वारी में पयल ॾार या फोटूं या ॾारूं, ठीकु आहे, जेको दरिया जे पाणी सुकी वञण खां पोइ वारी में जेको फोट पवंदी आहे, ॾार पवंदी आहे, हालांकि भित में पवंदी आहे कि ॾार पयल पई आहे, त हिनखे असां ॾार चऊं था, हिनखे ॾार कोन था चई सघूं, पर उहो स्पेशल उन समुंड जे दरिया जे पाणी जे लाइ हूंदो आहे, जिते पाणी सुकी वञण खां पोइ ॾार पवंदी आहे। ठीकु आहे, उन नेठ ज़मीन ते। ठीकु आहे। पोइ आहे ङ, ङ सां आहे ङंगो, ङ ज़बर ङ, ङ वाव मो, ङंगो। ङंगो ॻाढ़े रंग खे बि चइबो आहे ङंगो, ॻाढ़ो गटूल गबरू नौजवान जेको हूंदो आहे उनखे बि ङंगो चई सघिजे थो, उहो बि ङंगो आहे। ऐं असांजे राजा ॾायर जी फौज में बि हिकिड़ो ङंगे नाले सूरे हो, ठीकु आहे, हिकिड़ो नौजवान हो जंहिं अरबनि जे केतिरे नामियारनि माना उन्हनि जा जेके पहलवान हुआ उन्हनि खे डिॼारे छॾियो हो, ठीकु आहे, पंहिंजी दहशत ॾेखारे। त इहो ङंगो माना ॻाढ़ो गटूल या ॻाढ़ो रंग या ङंगो नालो बि आहे, त इहो थी वियो हिनजी माना। पोइ आहे णे, णे आहे णे फार णणो, णे ज़बर ण, णे वाव णो, णणो। णणो माना
जेको चणो आहे जीअं असीं अक्सर करे ॿारनि में असां तुअर बि आहे चणो आहे चणे जी दाल रधंदा आहियूं त उन में को दाणो कचो रहिजी वेंदो आहे ठीकु आहे या तुअर जी दाल रधंदा आहियूं ठीकु आहे तुअर खे रधंदा आहियूं त उन रधण खां पोइ बि उहो को दाणो ॾिठो हूंदो त कचो रहियल हूंदो या मूंग आहिनि या कोरड़ जंहिंखे असां मोट बि चवंदा आहियूं इहे कुझु अहिड़ियूं दालियूं आहिनि जेके सॼा दाणा हूंदा आहिनि उन्हनि खे सॼनि दाणनि खे रधण खां पोइ बि को दाणो कचो रहिजी वेंदो आहे त उन कचे रहियल दाणे खे असां रणो चवंदा आहियूं माना जीअं चणो आहे त रणो चणो ठीकु आहे माना कचो रहियल दाणो घणे काढ़ण खां पोइ घणे रधण खां पोइ बि कचो रहिजी वञे त उहो आहे रणो ठीकु आहे आख़िर में आहे हमज़ो हमज़ो जो आहे हमज़ो वाव पेश ऊ हमज़ो अलिफ आ हमज़ो अलिफ नून आ उआ 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 नंढड़े ॿार जे रोइण जो आवाज़ आहे छा आहे नंढड़ो ॿार कीअं रोअंदो आहे कीअं रोअंदो आहे त इहो नंढड़े ॿार जे रोअण जो आवाज़ जेको आहे उहो असां हमज़ो सां लिखंदासीं ठीकु आहे त ही 5 अखर हुआ जंहिंजा ही लफ़्ज़ आहिनि ऐं हुननि जो मानाऊं आहिनि जंहिं बि दोस्त खे अञा सम्झ न आयो हुजे त वरी वापसि रिपीट करे उहो चेक करे ऐं न कमेंट में असांखे ॿुधाए त असां उनखे वधीक बहितर नमूने सम्झाए सघूं था ठीकु आहे महिरबानी